हेलो लेडीज़ एंड जेंटलमैन, आफ्ताब राइमो इस्लाम। दोस्तों, अॼु आऊं गॾु आहियां मुंहिंजे हिकिड़े मोहतरम उस्ताद जंहिंजो नालो आहे आमिर महमूद सूमरो, जंहिंजो तालुक़ु आहे 02 बैच इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट। असां 05 इलेक्ट्रिकल खां आहियूं। साईं जिन मूंसां 3 साल सीनियर आहिनि ऐं साईं जिन मेराणी यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि ऐं प्रोवोस्ट बि आहिनि। गुज़िरियल 15 सालनि खां साईं जिन उते पढ़ाई रहिया आहिनि, बल्कि 17-18 सालनि खां। सो अचो त साईं जिन सां कचहरी कयूं था। सभ खां पहिरें त साईं जिन खां मुंहिंजो सुवालु आहे त जेको अॼु खां 20 साल अॻु बैचिस हूंदियूं हुयूं, उन्हनि में ऐं अॼोकी बैचिस में कहिड़ो बुनियादी फ़र्क़ु आहे, ऐं उन सां पोइ असां पुछंदासीं साईं जिन खां त जेके नौजवान अॼुकल्ह निकिरनि था उन्हनि जे लाइ कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, उन्हनि खे छा करणु खपे, जॉब मार्केट जी सिचुएशन छा आहे, उहो कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ आहिनि जॉब हंटिंग जूं, जंहिंजे थ्रू उहो हिकिड़ो सक्सेसफुल कैरियर स्टार्ट करे सघनि था। आमिर महमूद सूमरो साहब। सभ खां पहिरियों त आफ्ताब, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे यादि कयो। ऐं हिन मौक़े ते इहो बि चवंदुसि त माना तव्हां मुंहिंजे उन्हनि वाइद स्टूडेंट्स मां आहियो जेके भले मूंखां हज़ारों किलोमीटर परे हुजो पर हमेशह इन टच बि रहंदा आहियो ऐं हमेशह जेको आहे सो जॾहिं बि पाकिस्तान अचणु थींदो आहे त मूंखे यादि कंदा आहियो। सो थैंक यू वेरी मच फॉर दैट। ऐं हिन मौक़े ते मां इहो ई चवंदुसि त माना असांजी जनरेशन जॾहिं असां यूनिवर्सिटीज़ में पढ़ंदासीं या जेके माना अॼु जी जनरेशन आहे उन में तमामु घणो फ़र्क़ु अची वियो आहे। भई माना पढ़ाइण जे तरीक़ेकार खां वठी टेक्नोलॉजिकल चेंज जेका आई आहे उन सां परवरिश में बि तमामु घणी चेंजिंग अची वई आहे। पेरेंटिंग पहिरियों कहिड़े हिसाब सां हूंदी, अॼु कहिड़े हिसाब सां थी वई आहे। अॼु जो ॿारु जेको आहे उहो ॾाढो तेज़ आहे कंपेयर टू असांजी जनरेशन जे। ठीकु आहे न। असांजे टाइम में ईअं हूंदो हुयो त बाबा असांखे हिकिड़ो टीचिंग प्लान मिलंदो, उन तहत जेको आहे सो असांखे लेक्चर टीचर्स ॾींदा हुआ। वरी पोइ असां उन्हनि जे लाइ लाइब्रेरी भॼंदासीं, किताब कढाईंदासीं। पहिरियों पुॼो न त किताब न ख़तमु थी वञनि, वरी उहे किताब पढ़ंदासीं, वरी नोट्स ठाहींदासीं, वरी एग्ज़ाम्स जी तयारी कंदासीं। त नॉलेज हासिलु करण जे लाइ उस्ताद, लाइब्रेरी इहो हिकिड़ो मीडियम हूंदो जंहिंजे ज़रिए नॉलेज मिलंदी। पोइ वरी कुझु टाइम खां पोइ वरी इंटरनेट जो दौरु आयो, वरी गूगल जो दौरु आयो, त उन ते असां जेको आहे सो गूगल ते सर्च कंदासीं त असांखे तमामु वॾी ॻाल्हि लॻंदी त असां माना गूगल तां हाणे पढ़ी सघूं था। पर अॼु जी जनरेशन जे लाइ जेको आहे नॉलेज जेका आहे उहा उन्हनि जे फिंगर टिप्स ते आहे। सची ॻाल्हि इहा आहे त माना अॼु जे जनरेशन खे माना नॉलेज हासिलु करण जे लाइ माना उस्ताद जी या कंहिं किताब जी ज़रूरत ई कोन थी पए। हर शइ जेका बि उन्हनि खे ॻोल्हणी आहे जस्ट उहो माना उछलाइनि था ऐं उन्हनि खे उनजो समराइज़्ड बेस्ट सॉल्यूशन मिली थो वञे। चवण जो मक़सदु उस्ताद अॼुकल्ह उन्हनि खे गाइड करे सघे थो, रहनुमाई करे सघे थो, सुपरविजन करे सघे थो। पर उस्ताद हाणे सिर्फ़ु माना अॻु में जीअं हूंदो न त उहा उस्ताद सोर्स ऑफ नॉलेज आहे। हाणे उहो सुपरवाइज़ थी सघे थो, गाइडेंस ॾेई सघे थो, हिकिड़ो माना बहितरीनु रहनुमा थी सघे थो। पर सोर्स ऑफ नॉलेज जेका आहे न उहा तमामु आसानी सां मिली सघे थी ऐं उहा मिले थी। सही। ऐं ॿियो जेकॾहिं माना आउं पंहिंजो जेकॾहिं ज़ाती एक्सपीरियंस ॿुधायां त असांजी जेका जनरेशन आहे उहा जेका आहे न हिकिड़ी सहमियल ढिॼियल ऐं ॿियो माना फॉलोअर जनरेशन हुई, जेका हमेशह जेको आहे जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे। ऐं अगरि पंहिंजे एक्सपीरियंस जी ॻाल्हि कयां त माना मां जॾहिं मेहरान यूनिवर्सिटी में एडमिशन बि वरिती त मूंखे मुंहिंजे उस्तादनि लिस्टूं लिखायूं त बाबा फस्ट चॉइस ही रख, सेकेंड ही रख, थर्ड ही रख, ऐं ईअं करे करे जेको आहे सो असांखे जेका बि मिली असांजो बसि इंजीनियरिंग थी वई। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं अॼुकल्ह ॿार ईअं न आहे। ॿारनि खे अॼुकल्ह अवेयरनेस मुंहिंजे ख़्याल में त पहिरियों जे मुक़ाबले में वधीक आहे। अॼु जो ॿारु सोचे थो, उनखे ख़बर आहे त किथे मूंखे बहितरी थी सघे थी। ऐं थैंक्स टू नौजवान लाइक यू जेके ॿारनि खे हर वक़्तु उजागर कनि था, काउंसलिंग कनि था, सम्झाइनि था, असांजे ॿारहाणियुनि जे कुंड कुर्छ ताईं असांजे सिंधी ॿारनि खे गाइड कनि था। इन सां वॾो फ़र्क़ु पियो आहे। तव्हां जहिड़नि नौजवाननि जेके इहा माना ॿारनि खे रहनुमाई ॾिनी आहे, इन सां इलाही फ़र्क़ु पियो आहे। असांजा ॿार अॼुकल्ह जेको आहे सो वधीक अवेयर आहिनि। असांजी सहमियल जनरेशन हुई, अॼु जी जनरेशन रिस्क खणी सघे थी। राइट। इहा साॻी ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदो 2 साल पहिरीं जॾहिं म्यूट मन जो हिकिड़ो प्रोग्राम थियो पियो, उते पाण मौजूदु हुआसीं। उते तव्हां साहिब सां बि मुंहिंजी कचहरी थी इन मुतालिक़। ऐं तव्हांखे बि यादि हूंदो मूं चयो त जेके फाइनल ईयर जा असांजा स्टूडेंट्स आहिनि उन्हनि जे लाइ कैरियर काउंसलिंग जा सेशन अटेंड करणु खपनि उन्हनि खे, ऐं मेंटोरशिप प्रोग्राम हिकिड़ो स्टार्ट करणु खपे। जेके बि दोस्त असांजा ख़ासि करे ॿाहिरनि मुल्कनि में कमु कनि था, स्पेशली पाण त जीअं ॿई इलेक्ट्रिकल इंजीनियर आहियूं, सो इलेक्ट्रिकल सां रिलेटेड या मैकेनिकल सिविल जे तरह बि असांजे डिपार्टमेंट्स आहिनि, उन्हनि सां रिलेटेड जेके दोस्त ॿाहिरनि मुल्कनि में सुठियुनि फर्म्स में कमु कनि था,
उन्हनि खे वापसि अची असांजे डिपार्टमेंट खे सर्व करणु खपे। उते मेंटोरशिप प्रोग्राम हुजणु खपनि जंहिंमें हू मेंटोर जे तौर ते 10 खां 15 छोकिरा फी मेंटोर खणे ऐं पोइ उन्हनि खे गाइड करे त कहिड़ा उहे दग आहिनि, कहिड़ियूं उहे अपॉर्चुनिटीज़ आहिनि, कहिड़ी जॉब मार्केट में छा स्ट्रेटेजीज़ आहिनि। सो उन हवाले सां उहो कमु भला किथे पहुतो तुम्हारी सलाह? आफ्ताब, तव्हांजी जेका सजेशन आहे उहा दैट वाज़ वेल टेकन एट दैट टाइम। ऐं अॼुकल्ह आउं तव्हांखे ॿुधायां त असांजी अलमनाई एसोसिएशन आहे यूनिवर्सिटी में, जेका इंडिपेंडेंटली ऑर्गेनाइज़ करे थी। हींअर ताईं असां 2 तमामु वॾा अलमनाई कन्वेंशन्स कराए चुका आहियूं। असांजो वीसी साहिबु जेको आहे सो UK कन्वेंशन कराए चुको आहे, उन खां पोइ कैनेडा US में कराए चुको आहे। असांजो हींअर अलमनाई एसोसिएशन जो प्रेसिडेंट आहे साईं तुफ़ैल मेमन साहिबु, जेको तमामु मोतबर शख़्सियत आहिनि। ऐं उन्हनि जेको आहे सो काफ़ी हींअर उन्हनि जे हेल्प सां असां हिकिड़ी AI लैब बि तयारु कराई आहे, जेके अलमनाइज़ असांजा जेके अलमनाई आहिनि उन्हनि जे थ्रू उहा लैब ठही आहे। ऐं असां वटि यूनिवर्सिटी में हींअर पूरो हिकिड़ो जेको आहे न अलमनाई सेल ठाहियो वियो आहे, जिते उन्हनि जी रिकॉर्ड डेटाबेस इन्हनि ते कमु हली रहियो आहे। त यूनिवर्सिटी हैज़ टेकन इनिशिएटिव। देर आहे दुरुस्त आहे वारी ॻाल्हि आहे, पर एटलीस्ट इन्हनि शयुनि ते हाणे माना यूनिवर्सिटी सोचे पई त इहे शयूं असांजो असासो आहिनि। असांजा जेके ग्रेजुएट्स आहिनि उहे बेसिक असेट्स आहिनि जिन सां कॉन्टेक्ट रखणु घुरिजे, ऐं काफ़ी हद ताईं उन्हनि सां राब्तो बि आहे। अॼुकल्ह त ग्लोबल वर्ल्ड आहे, तव्हां ॾिसो हिकिड़ी शइ तव्हां उछलायो त उहा सभिनी दुनिया ताईं पुॼी थी वञे। असां वटि अॼुकल्ह फेसबुक जे ज़रिए, वेबसाइट्स जे ज़रिए, लिंक्डइन जे ज़रिए असां पंहिंजे ग्रेजुएट्स सां कनेक्टेड आहियूं। ऐं वेन एवर वी नीड आर ग्रेजुएट्स, ऐं असां जॾहिं बि उन्हनि खां कॾहिं करियर काउंसलिंग लाइ, जीअं तव्हां आहियो या अहिड़ा काफ़ी असांजा ग्रेजुएट्स आहिनि, उन्हनि खे अगरि वक़्तु हूंदो आहे त ऑनलाइन बि अची वेंदा आहिनि। ऐं अगरि जेकॾहिं पाकिस्तान विज़िट करणु ईंदा आहिनि तॾहिं बि असां उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं। मुंहिंजे ख़्याल में इन ते हाणे यूनिवर्सिटीज़ जे अंदरि काफ़ी कमु थिए पियो। ज़बरदस्त। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त लेट्स टॉक अबाउट द फ्रेश ग्रेजुएट्स, जेके नौजवान असांजा ताज़ो ई पास करे निकिरनि था। सो उन्हनि खे तव्हां स्पेशली 8th सेमेस्टर में कहिड़ियूं स्ट्रेटजीज़ आहिनि ऐं कहिड़ा तव्हांजा प्रोग्राम्स आहिनि जंहिंजे थ्रू तव्हां उन्हनि खे इहो सम्झायो त भई जॉब हंटिंग टेक्निक्स छा हूंदियूं आहिनि, मार्केट में कीअं इन्फिल्ट्रेट कजे। ऐं ॿियो मुख़्तसरन असांखे इहो ॿुधाइजो त भला प्रैक्टिकली अॼुकल्ह लैब्स में कीअं पियो हले कमु। असांजे दौर में त लैब में पूरो कमु हलंदो, यानी पाण जॾहिं पास थियासीं त असांखे जेको आहे सो ट्रबल शूटिंग, जेतिरियूं मोटर्स आहिनि, जनरेटर्स आहिनि, ट्रांसफॉर्मर्स आहिनि, उन्हनि खे ट्रबल शूट करण जो टेक्निक मूंखे ख़बर कोन्हे जेका ॻाल्हि आहे जॾहिं उहो पास थियोसि। इहो सुबुह त असांजा नौजवान जॾहिं फ्रेश ग्रेजुएट निकिरंदा आहिनि त उहो पहिरियों त वञी जंहिं फर्म में कमु कंदा आहिनि उहो 6 महीना खनि तव्हांखे ट्रेन कंदा आहिनि त भई हाउ थिंग्स वर्क। उन खां पोइ जेको आहे सो उहो मार्केट में इन थींदा आहिनि। जॾहिं त सुधरियल मुल्कनि में जॾहिं असांजा फ्रेश ग्रेजुएट्स निकिरंदा आहिनि, जीअं कैनेडा आहे, ऑस्ट्रेलिया आहे, US आहे, उते उहो जॉब रेडी हूंदा आहिनि। यानी वंस दे ग्रेजुएट फ्रॉम द यूनिवर्सिटी दे आर रेडी फॉर द इंडस्ट्री। सो इन जे लाइ असांखे थोरो ॿुधायो त इहे कीअं पियो हले कमु। आफ्ताब, तव्हांजो क्वेश्चन ॾाढो सुठो आहे। ऐं ॿियो मां इन ते इहो चवंदो हलां त माना असां वटि यूनिवर्सिटीज़ जे अंदरि ॾिसो, असांजो जेके हालात आहिनि या जेके शयूं आहिनि उन में जेके बि असां वटि अवेलेबल रिसोर्सिस आहिनि उन जे हद ताईं त काफ़ी शयूं माना थियनि थियूं। प्रैक्टिकल लैब्स वर्क इहो सभु कुझु थिए थो। पर हींअर जेका बेस्ट इनिशिएटिव जेको हींअर पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल कयो आहे त ग्रेजुएट इंटर्नशिप प्रोग्राम शुरू कया आहिनि। उन में अञा बि असांजा जेके यंगस्टर्स आहिनि उहो ओतिरा उन प्रोग्राम खां अवेयर कोन्हे। जीअं डॉक्टर्स लाइ हाउस जॉब आहे, उन ई सेम तरीक़े सां हाणे जेको आहे सो माना पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जे तरफ़ां ग्रेजुएट इंटर्नशिप प्रोग्राम्स आहिनि फॉर 6 मंथ, जंहिंमें माना उन्हनि खे ॿारनि खे जेके फ्रेश ग्रेजुएट आहिनि उन्हनि खे कंपनीज़ हायर थियूं कनि फॉर 6 मंथ। ऐं सब्जेक्ट टू देयर परफॉर्मेंस अगरि उहा सुठी आहे त उन्हनि खे दे आल्सो हायर। ऐं उन्हनि खे ठीकु ठाकु स्टिपेंड मिले थो, अराउंड 40,000 to 50,000 उन्हनि खे माना अमाउंट बि ॾियनि था उन 6 मंथ जे अंदरि। त असांजा ग्रेजुएट जेकॾहिं इन्हनि प्रोग्राम्स खे अवेल कनि त जेके तव्हां चओ था त बाबा मार्केट रेडी इंजीनियर्स, त अगरि जेकॾहिं असां 100% मार्केट रेडी इंजीनियर न बि प्रोड्यूस करे सघूं त असां उन्हनि खे उहा नॉलेज, उहे स्किल्स ज़रूरु प्रोवाइड कयूं था त जीअं इन्हनि इंटर्नशिप प्रोग्राम्स खे अवेल कंदे उहे माना वञी सघंदा। किथे असां वटि अनफॉर्चुनेटली माना आउं इहो चवंदुसि त माना नॉलेज बेस्ड त एजुकेशन काफ़ी बहितरु आहे ऐं अञा स्कोप आहे प्रैक्टिकल शयुनि खे इम्प्रूव करण जो आहे। माना ईअं न आहे त न आहे, पर उनखे बहितर करे सघिजे थो ऐं उन जे लाइ रिसोर्सिस जी इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे। जंहिंमें त अॼुकल्ह तव्हां ॾिसंदो यूनिवर्सिटियूं सभु सर्वाइवल मोड्स ते आहिनि, जेके पाण कमायो पाण खायो वारो त जेको चकर आहे न, उन में माना माण्हू जेको आहे सो माना यूनिवर्सिटियूं जेको आहे न उन लेवल ते जीअं ग्रो करणु घुरिजनि, उहो माना ग्रोथ ऐं इंफ्रास्ट्रक्चर ऐं ॿियूं टियूं शयूं
उन लेवल ते शायदि न पियूं थियनि। राइट, लास्ट क्वेश्चन मुंहिंजो साईं जन खां आहे त जीअं तव्हां ख़बर आहे त दौरु तमामु तेज़ी सां बदिलिजे पियो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं AI, चैट GPT, इहे उहे शयूं आहिनि जेको असां वारे दौर में कोन हुयूं। इन जा कहिड़ा असरात मुरतब थिया आहिनि आमिर साहब? माना जेकॾहिं इनखे रियलिस्टिक ॾिसजे, ॾिसो AI जा पॉज़िटिव त तमामु घणा आहिनि, पर उन सां गॾोगॾु माना डेफिनेटली माना नेगेटिव्स बि आहिनि, पर पॉज़िटिव माना हिन वक़्तु काफ़ी बहितर आहिनि। अगरि जेकॾहिं ॾिसो असां वटि इलाही माना बेसिक शयूं जेके आहिनि न, ॿारनि खे लिखणु पढ़णु इहो उहो प्रॉपर अॼु ॾींहुं ताईं बि माना नथो अचे। जेके असां वटि ॿार जेके अचनि था उहे माना लेस माना ईअं खणी चइजे त माना मिडिल क्लास ॿार, या असां वटि माना ॿारहड़ियुनि मां ई उन्हनि जॻहियुनि तां ॿार घणो थो अचे जिन खे अपॉर्चुनिटीज़ माना पंहिंजे ॻोठनि में या पंहिंजे इलाइक़नि में उन लेवल ते न मिलियूं आहिनि, त उनजी नई एक्सपोजर मिलियो आहे। त उन जे करे थिए छा थो त ॿारु जेको अचे थो न उहो माना ज़हनी तौर ते होशियारु आहे, साइंटिफिकली ही इज़ वेरी गुड, पर जेका इंग्लिश स्पीकिंग आहे या जे मोड में असां ॿारनि खे पढ़ायूं था उन में शायदि किथे न किथे उन्हनि में कोते, माना तव्हां उन्हनि खे मैथमेटिक्स ॾिसंदो त तव्हां उन्हनि खे कहिड़ा बि न्यूमेरिकल ॾियो 100 आउट ऑफ 100, साइंटिफिक रीज़निंग पुछो त हू तव्हांखे लॉजिक अहिड़ा ॾींदा जो लाजवाब करे छॾींदा। पर वेन इट कम्स टू इंग्लिश, इंटरव्यूज़, वेन इट कम्स टू कम्युनिकेशन, त उते असांजो ॿारु जेको आहे न किथे एक्सप्रेस नथो करे, किथे न किथे जेको आहे न माना डिॼे थो, कॉन्फिडेंस लेवल या कम्युनिकेशन स्टाइल या जेको बॉडी लैंग्वेज आहे इन में किथे न किथे असांजी लेकिंग्स आहिनि। हाणे जीअं तव्हांजी इंग्लिश आहे उनखे इम्प्रूव करण जे लाइ जेकॾहिं तव्हां माना ग़लति सलत इंग्लिश में थोरो प्रॉम्प्ट ॾेई छॾियो त तव्हांखे ड्राफ्ट ठही मिली थो वञे, या अहिड़े क़िस्म जूं काफ़ी शयूं आहिनि जेके हेल्पफुल आहिनि AI जे ज़रिए तव्हांखे नॉलेज। माना अॼुकल्ह ॾिसो न, माना नेगेटिव जेकॾहिं आऊं तव्हांखे ॿुधायां त अॼु जो ॿारु जेको आहे न 48 लेक्चर्स जेकॾहिं वठिणा आहिनि त उहो काउंट करे वेठो आहे त मूंखे 36 अटेंड करणा आहिनि त मूंखे माना 75% अटेंडेंस पूरी थी वञे। ॿियो वरी इहो बि हुयो त साईं सवेरे पाण अॼु ॾींहं जो मानी ते ॻाल्हि बि कईसीं त असां जे दौर में तव्हां असांखे असाइनमेंट्स ॾींदा हुआ जेको असां हथ सां लिखंदा हुआसीं। अॼुकल्ह छोकिरा ठक सां जेको चैट GPT ते कंदा उनजो बि तव्हां हल ॻोल्हे ॿुधायो, उहो दोस्त खे ॿुधायो थोरो। न, उहो मुंहिंजी सिंपल फिलॉसफी हूंदी आहे त वेन एवर आई गिव असाइनमेंट्स, आउं उन्हनि खे चवंदो आहियां बाबा पंहिंजो रजिस्टर ठाहियो जीअं स्कूलनि में थींदो न शुरू में, त बाबा तव्हां हथ सां लिखी करे खणी। हाणे उहो चैट GPT कीअं करे? हाणे उहो चैट GPT भले चैट GPT खां पुछनि बि सही, पर उन्हनि खे लिखणो पवंदो। हाणे जॾहिं माना ॿारु लिखंदो त उहो पढ़ंदो बि, ऐं उहो पढ़ी करे सम्झंदो बि, ऐं उनखे वरी रिपीट कंदो लिखण में, त एटलीस्ट उनखे लिखण ऐं पढ़ण जी जेका आहे न उहा आदत पइजी वेंदी। असांजे टाइम में तव्हां ॾिसो न छा हूंदो त बाबा 10 मार्कुनि जी जेकॾहिं असाइनमेंट आहे त 2 मार्कूं तव्हांजी प्रेज़ेंटेशन ऐं ॿियो राइटिंग स्टाइल ते आहे, लैंग्वेज लिखियलु सुठी हुजे, माना तव्हांजी सूरत ख़ती जेका हुजे उहा भली हुजे। ऐं अॼुकल्ह ॾिसंदो न तव्हां जंहिं बि ॿार खे ॾिसो तव्हां उनजी हैंड राइटिंग ॾिसंदो न तव्हांखे उन में उहो इफेक्टिवनेस न ॾिसण में ईंदी, छो त असां डिजिटलाइज़्ड दुनिया में घणो अची विया आहियूं न, त असांजे लिखणु पढ़ण वारो जेके असांजे टाइम में इम्पॉर्टेंट शयूं हुयूं उहे अॼुकल्ह इम्पॉर्टेंट रहियूं ई न आहिनि। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। सो दोस्तो इहो हुयो असांजे आमिर महमूद सुमरो साहब जंहिंसां असां कचहरी कईसीं। ऐं चाहियां थो फाइनल को हिकिड़े जुमिले में नौजवाननि जे लाइ को मैसेज ॾियो त पोइ असां इजाज़त वठंदासीं। आफ़ताब, मुंहिंजो हमेशह पंहिंजे शागिर्दनि खे सभिनी खे इहो ई रहियो पियो आहे त वर्ल्ड इज़ ओपन फॉर यू। जे तव्हां में टैलेंट आहे त तव्हांखे दुनिया जी का बि ताक़त रोके नथी सघे। तव्हां अंडर ग्रेड स्टूडेंट आहियो, मास्टर्स जा आहियो या PhD जा आहियो, तव्हांखे जेॾां दिलि खपे तव्हां पंहिंजे टैलेंट जे बुनियाद ते वञी सघो था। महिनत कयो, हिमत कयो ऐं हार न मञो। हार करण वारनि खे कॾहिं बि जीत नथी मिली सघे। जेको मञंदो त भाउ हाराए वियसि बसि ख़तमु। थकिणो न आहे, महिनत करणी आहे ऐं इनशाला महिनत जो सिलो हमेशह पॉज़िटिव ऐं सुठो मिलंदो आहे। वाह वाह, ज़बरदस्त, थैंक यू सो मच साईं। ऐं दोस्तनि लाइ इहा गुज़ारिश आहे त जेको माउंट एवरेस्ट आहे न, जेको दुनिया जे वॾे खां वॾी चोटी आहे, उहो बि जेको माण्हू सर कंदो आहे उहो पहिरें हिकिड़े क़दम खणण सां कंदो आहे। बिल्कुलु, पहिरें विख जेको आहे न उहो वॾी अहमियत जी हामिल आहे। जेकर तव्हां इहो सोचो यार हेॾो चपल आहे, केरु चढ़ंदो त पोइ पाण वाक़ई कोन चई सघंदा, पर चवंदो न हीअ चपल असां पार करे वेंदासीं, पहिरीं क़दम खणी छॾे पोइ ॿियो क़दम, पोइ टियों क़दम, तव्हां उहो चोटी बि सर करे सघो था। सो साईं आमिर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। सो दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं उमेदु आहे त हीउ लेक्चर आहे जेको तव्हां हिन मां लाभ हासिलु कयो हूंदो। दिस इज़ आफ़ताब रायमो साइनिंग आउट फ्रॉम हैदराबाद सिंध। जिते हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साहब सलामत। टेक केयर, बाय।
सो दोस्तों हींअर मौजूदु आहे मुंहिंजे प्यारे दोस्त ऐं उस्ताद साईं आमिर महमूद सूमरो जे ऑफिस साईं जिन प्रोवोस्ट थी हींअर पहुता आहिनि। साईं छा कमेंट्स आहिनि तव्हांजा? साईं आफ्ताब साहब तव्हांजी महिरबानी जो तव्हां आयो असांखे मुबारकबाद ॾियण जे लाइ। आफ्ताब हिकु तमामु बहितरीनु शागिर्द आहे मुंहिंजो, अकेडमिकली एवरेज पर ओवरऑल जेकॾहिं पैकेज में ॾिठो वञे त एक्सीलेंट। वाह वाह। कम्युनिकेशन स्किल्स तमामु बहितरीनु ऐं तमामु सुठे तरीक़े सां पंहिंजे पाण खे प्रेज़ेंट करण वारो ऐं हिकिड़ो टैलेंटेड ऐं कॉन्फिडेंट ॿारु आहे जे हमेशह पंहिंजे कॉन्फिडेंस जे आधार ते पंहिंजे टीचर्स खां ॿियनि सभिनी खां सुठियूं मार्कूं बि हासिल करे वरितियूं ऐं माशाल्लाह तमामु बहितरीनु ऐं हर दिल अज़ीज़ शख़्सियत आहे ऐं असांजो प्यारो शागिर्द ऐं हमेशह टच में रहण वारो, हमेशह सलाम दुआ रखण वारो ऐं इहो ई असांजी आफ्ताब खे एडवाइस बि हूंदी त ईअं ई राब्ता बरक़रार रहनि, दोस्तियूं बरक़रार रहनि ऐं मेल मुलाक़ातूं थींदियूं रहनि। वरी महिरबानी, थैंक यू सो मच। सो दोस्तों साईं जिन जी ऑफिस में असां पहुता आहियूं। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त असांजो प्यारो उस्ताद यानी असांखां 2 साल सीनियर आहे, साईं जिन लेक्चर थिया हुआ जॾहिं असीं फाइनल ईयर में हुआसीं ऐं टाइम केॾो जल्दी सां गुज़रे थो त 18 साल गुज़री विया आहिनि हुन ॻाल्हि खे ऐं अॼु असां मिलिया आहियूं। साईं जिन प्रोवोस्ट थिया आहिनि ऐं मूंखे लॻे थो 2 साल में साईं जिन VC थी वियो। अलाह जी बहितरी कयो। महिरबानी, थैंक यू सर।